ॿुध सजण साईं जो फ़कीर तोखे क़ुरान ॿुधाईंदो रहंदो हिक हिक ॻाल्हि अल्लाह जे क़ुरान मां तोखे ॿुधाईंदो रहंदो मुझे सुणे करीम रब फरमायो या अय्युहन नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह जे ज़ात फरमायो ऐ इंसानो उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मुझे अल्लाह फरमायो मूं तव्हां खे पंहिंजे इबादत ला पैदा कयो आ छाजे ला पैदा कयो आ पंहिंजे इबादत जे ला रब चवे मूं तोखे पंहिंजे इबादत ला पैदा कयो आ तू पंहिंजे झाती पाए अंदर में कंहिंजी इबादत करे रहियो आ नमाज जो टाइम मस्जिद मां बदकिस्मती त असांजी ॾिसो सच चवां केर कावड़ बो त कोन ऐं कावड़ी जो बि न छो त जे तव्हां हिन इलाइक़े जा वॾेरा हो त मां बि हिन इलाइक़े जो ई वॾेरो हां जे तहां जो इन सांगीअ ते ज़मीनूं त मुंहिंजी बि न सांगीअ ते ज़मीन आहे घोड़े जा कन बराबर आहिनि लेकिन हक़ीक़त समझो खुदा जे ज़ात जो जेसि ताईं ख़ौफ़ इंसान जे वजूद में न हूंदो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तेसि ताईं इंसान में इंसानियत अची कोन थी सघे। अजीज दोस्तों मुखे सिर्फ जवाब दे त जेकॾहिं कहे रईस हलो हद जो एमपीए हिन वक्त जेको आ सैयद मुराद अली शाह आहे उन जे बंगले ता रुगी जेकॾहिं उन जो मुंशी या उन जो को मुशीर या कमदार जेकॾहिं तोले न्यापो खणी चे त साईं चयो थई त अच मुंहिंजो कम आ इहो बि न ॿुधाए त कम कहिड़ो आ जुती बमरा कोन पाईंदो। असां ॾिसंदासीं न डॉक्टर सत्तार साहब जॾहिं एमपीए हुयो त कीअं सुबुह सां हमराहनि जो बूथ बि धोतल कोन हूंदो कतारूं लॻियूं पयूं हूंदियूं हुयूं डॉक्टर साहब जेसि ताईं घरऊं निकिरे हमराह मुंहुं मुबारक मूते जे धोंदा त पहिरीं असांजो नालो लिखिजे पहिरीं पर उहो साॻियो बंगलो आहे डॉक्टर साहब बि साॻियो आहे अॼु त केरु दर खोलण लाइ बि तयारु कोन्हे ओ मुस्लमान गौर कर हे दुनिया जी जेका ताक़त आहे इहे चंद मिंटनि जी आहे चंद ॾींहंनि जी आहे अॼु तो वटां सुभाणे ॿिए हट हली वेंदी यादि रखी छॾ मुझे खुदा जे महबूब सां प्यार करण वारनि जी ताक़त आहे। बिलाल वटि कहिड़ो बंगलो हुयो जवाब ॾियो मूंखे बिलाल जी कहिड़ी मिल्कियत हुई रंग जो बि कारो आहे नस्ल जो बि सादो आहे इल्म बि कोन्हे को लेकिन अॼु बि मिंबरे रसूल ते वेही करे जॾहिं बिलाल जो नालो थो खजे त दिलि मां हिकिड़ी अजीब सुकून वारी ख़ुशबू थी अचे कमाल छाजो आहे जो कमाल निस्बत मुस्तफ़ा जो आहे उन निस्बत सां प्यार कर ए दुनिया जी सजी निस्बत तबाही ऐं बर्बादी का सवा कुछ भी कोने लेकिन अर्ज पे कयो असां मुसलमानन जी मुसलमानी रईस जे घरां न्यापो अचे रईस जे ओता कमा बंगले ता रुगी सखणो न्यापो अचे ऑफिसर जे ऑफिस मां डीसी साहब जो रुगी पट्टे वालो अचे तोखे हर सूरत में 8 बजे पहुचणो आ हमराह वर खणी 6 बजे का बीठो हुंदो छाजे ला सॼो थे ख़बर न आहे पर हिकड़े पासे अल्लाह जो पाक घर जंहिंजो नालो मस्जिद आ छा नालो मस्जिद के जो घर आ चो अल्लाह जो घर आ उन अल्लाह जे घर मां हिकु दफ़ो न ब दफ़ा न 3 दफ़ा न 4 दफ़ा न 5 भेरा सॾड़ो थी रहियो आ हय्या अलस्सलाह पहिरीं अल्लाह जी वहदानियत बयान थींदी आहे अल्लाहु अकबर अल्लाहु वॾो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह शाहिदी थो ॾियां पंहिंजे अल्लाह जे ज़ात जी त उन खां सवा कोई इबादत जो लाइक़ न आहे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह शाहिदी थो ॾियां त सुहिणो महबूब मदीने जो ताजदार अल्लाह जो सुहिणो रसूल आहे ईमान जे शाहिदीअ खां बाद में मुअज़्ज़िन सॾड़ो कंदो आहे हय्या अलस्सलाह हलिया नमाज जेला छा जेला नमाज ते अचो हय्या अलल फलाह ही कामयाबी जो सॾड़ो आ जेको हिन सॾड़े ते लबैक चई ईंदो आ मुंहिंजो रब उन खे कामयाबी अता फरमाईंदो आ। आहियो केर मुसलमान पुट कंहिंजो ही मुसलमान जो मस्जिद में ईद ते वेंदा आहियूं
ईद ते वींदा हूं, जुमे जे ॾींहुं वींदा हूं। ऐं मुसलमान पंहिंजे लाइ थो करे, फ़कीर आशिक ताहिरी राजपर लाइ कुझु नथो करे, सभु कुझु पंहिंजे लाइ थो करे। लेकिन सोच अल्लाह जे दीन जो पैगाम मुख़लिस अंदा ख़ालिस ख़ुलूस नियत सां पहुचाइण हर मुसलमान जी ज़िम्मेवारी आहे। उन खां पहिरीं सुजागी कर। जॾहिं न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जे तख़्ते ते बादशाही करण वारो हिकिड़ो बादशाह केरु गुज़रियो आहे? जवाब ॾियो, जवाब ॾियो। खुदा जा बाना कुछ सोचो। ओ सिकंदर बादशाह जॾहिं न दुनिया पियो छॾे, मां सम्झा थो तव्हां थकिजी पिया हो, नंगर बि तैयार हूंदो, लेकिन मां अॼु राति बिट शाह खां बि ॿाहिरि ॻोठ कासिम बुखियो बि उतां घर 3:30 या 2:45 थिया पहुतो हाँ। फजर जे नमाज खां पोइ सिर्फ़ इन हाफ़िज़ अब्दुल कबीर जे करे निंड कोन कयम जो कल वीचारो फजर सां अचे पहुतो। अॼु राति वरी मूंखे प्रोग्राम काथे वञिणो आहे, निभांदो उजण एकांदो कढिया, ईअं हर ईंदड़ राति में प्रोग्राम आहिनि। ओजागनि जे बावजूदि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे नेक माण्हू हुयो, इन नेक माण्हूअ जे करे अचणु थियो, वरन मुंहिंजे ख़्याल में हिते अचणु कोन थींदो। आहियूं इलाइक़े जा, लेकिन ये ॻाल्हियूं ॿुधी वठि मुसलमान, कम ईंदई मुसलमान, कम ईंदई। अल्लाह जा बाना खुदा जो जेकॾहिं ख़ौफ़ न रखंदे त आख़िर कंहिंजो ख़ौफ़ रखंदे? मरण खां पोइ केरु कबीदो तोखे? जवाब ॾे। दुनिया में प्यारे में प्यारो रिश्तो कंहिंजो आहे? चओ अम्मा जो, मां जो प्यारो रिश्तो आहे। को हिकिड़ो पुटु ॿुधायो जंहिंसां क़बर में अम्मा गॾु सुती हुजे? को हिकिड़ो तो ॿुधायो। छा थियो आहे मुसलमान तोखे? दुनिया जो अज़ीम रिश्तो अम्मड़ जीजल आहे। जॾहिं अम्मड़ जीजल बि क़बर में कार ते हले, दोस्त हलंदे जन जो सा रातियुनि जूं रातियूं होटलुनि ते वेही थो गुज़ारी। ए बदबख्त नौजवान, ए बदबख्त नौजवान, होटलुनि ते वेही कचहरियूं करे ज़िंदगी गुज़ारण वारा, तो सोचो ई कोन्हे को त घर में तुंहिंजी जन्नत तोखे सॾे रही आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो, जीजल अम्मड़ ॾे खिली निहारण हजन जो सवाब, पीउ ॾे खिली निहारण उम्रे जो सवाब। घर में अम्मा इंतजार करे रही है, घर में अबो इंतजार करे रहियो आहे, घर में जन्नत तुझो इंतजार करे रही है। तू होटलुनि ते अबाश छोकरनि सां गॾिजी करे मोबाइल ते वक्त गुज़ारे रहियो हाँ। कचहरी कदे पराई गिला करे जहन्नम ख़रीद करे रहियो हैं। हिकिड़े पासे जन्नत तोखे सॾे रही आहे, हिकिड़े पासे जहन्नम खे तू ख़रीद करे रहियो आहे। केर तो चवे त तू अक़लमंद आहे, भले डिग्रियूं तो वटि कहिड़ियूं बि हुजनि, भले पर्सनैलिटी तुझी कहिड़ी बि हुजे, लेकिन सभु ख़त्म थियण वारियूं आहिनि। हक़ीक़त इहा कान्हे का, हक़ीक़त उहा आहे जेका हक़ीक़त सुञाणंदी आहे। जंहिं इंसान खे सोन ऐं पितल जी ख़बर न हुजे, उहो केर थो चवे त अक़लमंद आहे? उहो त बेवकूफ़ आहे। मां तोखां तो नौजवान पुछां, रातियुनि जूं रातियूं होटलुनि ते वेहण वारा, तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम आहे, राति जा घणा कलाक जीजल अम्मड़ जे कदमनि खे दॿाईंदो हुई? जवाब। घणा कलाक पंहिंजे पीउ जी ख़िदमत कंदो हुई? अगरि अबो अम्मा दुनिया छॾे विया आहिनि त कांई ॾींहुं उन्हनि जे क़बर ते वेंदो हुई, घणा टाइम उन्हनि जे बख़्शिश लाइ दुआ घुरंदो हुई। दोस्तनि जे लाइ त टाइम आहे, दोस्तनि सां कचहरीअ जो बि टाइम आहे, दोस्तनि सां मिलण जो बि टाइम आहे। अगरि तो वटि नाहे टाइम त वालदेन जे लाइ टाइम नाहे। जेकॾहिं तो वटि वालदेन जे लाइ टाइम नाहे त पोइ अॼु कन खोले ॿुधी छॾ। अॻियों सभु जेको कल्ह गुज़री वियो उहो अॼु नाहे, जेको अॼु गुज़रे थो उहो सुभाणे कोन हूंदो। तूं अगरि तो वटि पंहिंजे वालदेन जे लाइ टाइम नाहे त सुभाणे तुंहिंजे बच्चनि वटि बि तुंहिंजे लाइ टाइम कोन हूंदो। यादि रखी छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन्हनि बच्चनि वटि बि तुंहिंजे लाइ टाइम कोन हूंदो। इन करे मुनासिब इहो आहे त तूं पंहिंजे वालदेन खे टाइम ॾे। अगरि ज़िंदह आहिनि उन्हनि जे क़दमनि खे चुम, अल्लाह जो क़ुरान ॿुध। मुंहिंजे अल्लाह वालदेन जे मुतालिक़ पंहिंजे कलाम मुक़द्दस में छा फरमायो? बसि मां ॾिठो लंगर तयारु करे आयो हो, माना दुआ जे तरफ़ तव्हां इशारो न सही इंतज़ामिया के सां ॾिसूं था पिया न, इन करे पक्की ॻाल्हि आहे। थका न आहियो? लॻे थो त थका हो। पक्की ॻाल्हि आहे, कोन थका हो न? ओ मुंहिंजा दोस्त, मां 3, 4, 5 आयतूं क़ुरान जूं थो पढ़ां, तूं ॿुध त सही त अम्मड़ अबे ऐं अम्मा जो रब क़ुरान में शान बयान कीअं कयो। अबे ऐं अम्मड़ लाइ अल्लाह ताला क़ुरान में फरमायो छा? अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो 15 पारो क़ुरान करीम जो ॿियो रुकू पूरो थियो, 3 रुकू शुरू थी रहियो आहे। यादि रखी छॾ, घर वञी क़ुरान खोले ॾिसजां, माना बि ॾिसजां, मफ़हूम बि ॾिसजां। मुंहिंजे सुहिणे करीम रब फरमायो वबिल वालिदैन इहसाना,
अल्लाह फरमायो मां ऐं पीउ सां सुहिणो सुलूक कयो, मां ऐं पीउ सां एहसान कयो। एहसान जी माना चाहे बुराई जे बदले भलाई कयो। अगलो तव्हां के तकलीफ़ दे तव्हां उन खे सुकून दियो, इन जो नालो एहसान आहे। अजीज़ा ने मन नौजवान तुझे ला थोड़ो इन आयत जे हिस्से के खोलिया। का भी अम्मा औलाद सां बुरो कान हलंदी आ, कोई भी पीउ पंहिंजे औलाद सां बुरो कोन हलंदो आ, लेकिन मुझे बेनियाज़ रब फरमायो वबिल वालिदैन इहसाना। मुझे अल्लाह की खबर आ ज़मानो ईंदो नौजवान हूंदा केॾी महिल अम्मा सां इन करे कावड़ियल हूंदा त अम्मा प्यार मुझे फलाणे भाउ खे घणो थी ॾे। केॾी महिल बाबे सां कावड़ियल हूंदा बाबो प्लाट फलाणे खे वधीक थो ॾे, बाबे ज़मीन फलाणे खे वधीक भाउ खे ॾिनी, बाबे मुंहिंजे ॿिए भाउ खे कपिड़ा वछ वधीक वठी ॾिना। यादि रखी छॾिजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तुंहिंजे मथे जे अंदर लखे वार आहिनि, हिकिड़े खे बि छिकिल अंदाज़ो लॻाए त सूर थिए थो या नथो थिए। लखे मथे तुझे में वार आहिनि, तूं हिकिड़े खे बि छिके ॾिस तोखे तकलीफ़ महसूस थींदी। जॾहिं तुंहिंजे लखनि वारनि मां हिक हिक में दर्द मौजूद आहे त छा उहा जीजल अम्मा जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान करीम में फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन ववदअतहु कुरहा वहम्लुहु वफिसालुहु 30 शहरा। मुझे बेनियाज़ रब फरमायो तुझे माँ ऐं पीउ जा तुझे मथा एतरा एहसान हन। अल्लाह फरमाए तो मां वसीयत तो कई खबरदार थी जा, मां अल्लाह तो के हुक्म तो कया खबरदार थी जा, मां खुदा तो के नसीहत तो कया खबरदार थी जा। इहा तुझी जेका अमड़ा व हमलुहु व फिसालुहु 30 शहरा। हिक अमड़ रब जो कुरान तो चवे हिक मां 30 महीना पांजे बचड़े जाए ला वक़्फ करे छॾींदी आ। 30 महीना घणा महीना खोल 24 पारो। हमलतहु कुरहा व वदअतहु कुरहा। जंहिं दिहाड़े खां वठी लखी बच्चा तूं अमड़ जे वजूद में ईंदो आहे उन दिहाड़े खां वठी अमड़ जी निंड हराम थी वेंदी आहे। बच्चो वजूद में ईंदो आहे अमड़ के आत शुरू थी वया, उल्टियूं शुरू थी वयूं, अमड़ जे दिमाग़ के चक्कर अचण शुरू थी वया। खान साहब जीअं गिरोथ कंदो रहियो वधंदो रहियो त जीजल अमड़ जे तवज्जह जो मर्कज़ बणिजी वियो। जेकॾहिं डॉक्टराणीअ चयो त सूफ़ खाईंदी बच्चे खे तकलीफ़ आहे त इहा जीजल अमड़ चाहींदे बि सूफ़ न खाईंदी त मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़। कॾहिं तो ये कयो न खाई अमड़ के खारायो। जीजल अमड़ त 30 महीना कुरान तो चवे तो जला कुर्बानियूं ॾिनियूं। 9 महीना तोखे पंहिंजे वजूद सां गॾु सांधियो आहे, पंहिंजे जिस्म सां गॾु तोखे खणी हली आहे। ॾुखनि में सुखनि में जाॾे बि वई आहे जीजल अमड़ तोखे पंहिंजे वजूद सां अंदरि खणी हली आहे। उन 9 महीननि खां बाद में बाक़ी जेके 21 महीना जेसिताईं तो में खाइण पीअण जी रब सलाहियत अता फरमाई, जेसिताईं तोखे सम्झ अल्लाह ॾिनी, जेसिताईं तोखे घुरण जी अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी। रब जो कुरान तो चवे इहे 30 महीना अमड़ जा जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं यादि करी त क़यामत ताईं उन्हनि जी ख़िदमत करी पोइ बि हक़ अदा नथो करे सघे। उन अमड़ ऐं अबे जे लाइ तो वटि टाइम कोन्हे। मुझे अल्लाह फरमायो क़ुरान करीम मां पहिरीं अर्ज़ कयो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुॻी क़ुरान करीम जा दलील ॾियण लाइ तयारु हां। अल्लाह फरमायो इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा।
लाशारी जड़ो ना लाउड इको जे पो कलाकन तई परवाह काने का अल्लाह कुरान में फरमाए इम्मा यबलुगन्न माना दे गौर कर इंदकल किबर जडे तुजा अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वजन कुराड़ दे जडे अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वजन अब्बे जे जिस्म मां कमाइण जी सलाहियत खत्म थी वने अम्मड़ जे वजूद मां मुंहिंजा दोस्त अजीज रोब ऐं ताब खत्म थी वने जडे नुहरुन जी मोहताज थी वने पीउ जडे पुटन दे निहारण शुरू करे मां जडे नुहरुन दे निहारण शुरू करे मुझे अल्लाह फरमायो उन टाइम ते इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा अबो ऐं अम्मा बई हुजन या बिनी मां को हिकड़ो हुजे गौर कर अल्लाह कीअं फरमाए रहियो आहे फला तकुल लहुमा उफ़िन केडी बि कावड़ हुजे अबे ऐं अम्मा दे निहारे उफ़ भी न कुछ जा बाहरों कावड़ में तो अची कारोबार जा मामलात हन दुनिया जा मामलात हन ज़हन जे मथा स्ट्रेस लगो पयो आ ज़हनी तौर ते डिस्टर्ब लगो पयो आ लेकिन अल्लाह कुरान में फरमाए तो दुनिया जे मामलात के दुनिया ते महदूद रखो घर जे बाहरी दरड़े ते बीही रह पहिरी पांजे पाण के नॉर्मल कर दुखन के हेठो छिला परेशान के हेठो छिला हिकड़ी गाल ज़हन में रखो त मां घर वञा तो मुझो कुराड़ो बाबो साम्हूं हुंदो मां घर थो वञा मुझी जी जल अम्मा मुझे साम्हूं हुंदी या अल्लाह दिलन जा मालिक रब मां अब्बे ऐं अम्मा जे खुशी जे ला पांजे दुखन के दर ते तो छडिया पांजे परेशान के दर ते तो छडिया ता त मुझे दुखन जे करे मुझे अम्मा जे मथा पार न अचे मुझे बाबे के का तकलीफ न अचे खुदा जे इज्जत जो कसम खणी तो चवा जेडी मल इहा नियत करे तू रखो अंदर मुर्गी वींदे मुझे मदीने जे मीर फरमायो आ जडे अम्मड़ मुर्कंदो बच्चे खे ॾिसंदी आ हिक मां जे अंदर में जडे उहा खुशी वारो एहसास पैदा थींदो आ मुझो रब ऐलान कंदो आ फरिश्तो हिन मुझे बाने पांजे अम्मड़ के खुश रखण जे ला तमाम मामलात बाहर उछलाए आयो आ मां रब ऐलान तो कया अम्मड़ दे हिकड़ो दफो मुर्गी निहारियो थई 10 मक़बूल हजन जो सवाब लिखी छडियो मां ऐं पी जो अदब मामूली गाल न अजीजा ने मन अल्लाह फरमायो फला तकुल लहुमा उफ़िन अब्बे ऐं अम्मा जाडो उफ़ भी न कुछ जा वला तनहरहुमा उफ़ त न कुछ जा पर कुराड़े पीउ के छिड़ब भी घर में अब्बे के खंग थिया कुराड़ो आ खंगे तो ओ पुरो पोड़ा हाने बस हाने कुराड़ा खंगी खंगी घर किन करे छडियो थे मुजी टाइल किन कई थे मुजो ओ खुदा जा बाना अगर इहो कुराड़ो न होजे हा त तो जो वजूद ही को न होजे अज तू दुनिया ते जेकी कुछ आही इन कुराड़े जे सदके में है अगर इन जो खून न होजे हां अगर जेके जो कुराड़ो तो चवी इहो जवान न होजे हां त तुजी अम्मड़ किथों थे हां तुजो वजूद किथों थे हां अल्लाह फरमाए तो खबरदार थी वला तनहरहुमा अब्बे ऐं अम्मा के छिड़ब भी न दीजा वकुल्लहुमा कौलन करीमा सा गाल्हाई कंध हेठ करे गाल्हाए मुंह मुंह में दई न गाल्हाए जा अखियों अखिन में दई न गाल्हाए जा मता जमीन जे बिन बारन जे करे अब्बे सा साम्हूं थी गाल्हाई मता पिलाट जे टुकरे जे करे अब्बे सा साम्हूं थी मता जी जल अमण सा जगह जे टुकरे तो साम्हूं थी खबरदार थी जा उनन जो हिकड़ो भी थोरो न थो लाहे सगी मुझे मुस्तफा करीम जो सहाबिया जो केरा जवाब दे हुजूर जो सहाबिया जी जल अमड़ के कुल्हड़े ते खणी हिकड़ो हज कराए बियो हज कराए त्रियो हज कराए 4 5 6 7 8 9 10 जदे 10 हज मुकम्मिल फराइज अदा करे काबतुल्लाह शरीफ जे सामो सिर सजदे में रखी दुआ तो घुरे ओ मुझा करीम रब तुझा लख एहसान अज मु पांजे जी जल अमड़ जो थोरो अदा करे छडियो आ हक अदा करे छडियो आ अञा सजदे
फरिश्ते जे सूरत में इहो इरादो थो करे गैबी आवाज तो जे खबरदार थी जा अञा त तो जीजल अमड़ जे हिक रात जो ओ जागे जो हक भी अदा को न कयो आ माँ पी जो कदे भी हक अदा नथो करे सकी मुसलमान नौजवान इन करे बस हाणे कुरान करीम जे आयत के मां मुकम्मल करे वठ अल्लाह फरमाए फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा 15 पारो कुरान जो 3 रुकू खोले वनी दिस अल्लाह फरमाए अब्बे अम्मा सा उफ भी न कुछ जो अब्बे अम्मा सा झिणक दे न गाल्हाए जो बल्कि अब्बे अम्मा जे अंग हेठ करे गाले वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा अल्लाह जिया सवारी बल्कि अन्या अज दुनिया जे लफ्ज़न में चवा जिया ड्राइवर पांजे मालिक जे अचण ते दरवाजो गाड़ी जो खोले कंधो हेठ कयो बीठो हुंदो आ मालिक वेहंदो आ हथ सां दर बंद कंदो आ मुजो रब तो चवे वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा अब्बे आई अम्मा जे साम हो कंधड़ो झुकाए बीह जा इन नियत सा बीह जा त अम्मा हुक्म करे मां पांजे कुलड़न ते खणी अमड़ के तफरीह कराए पुटन के भी त कुलड़े ते खणंदो आ कने अमड़ के भी खणी बचड़न के खणंदो कने अब्बे के भी खणी दिस्तो के भी करे तुझे अब्बे खयो हो अल्लाह ताला जा बानड़ो कुरान करीम जे आयत जे आखिरी हिस्से ते अचा मुझे अल्लाह फरमायो जेको अज जे प्रोग्राम जो मकसद आ ईसाले सवाब ला अल्लाह कुरान में छा चयो ए कंटिन्यू आयत जी तिलावत कंदो पियो चा अल्लाह फरमायो वकुल ओ मुजा मुस्तफा जी मुजा करीम रब मुझे बानड़न के बुधा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा सादन लफ्ज़न में बोल अल्लाह ताला अब्बे अम्मा जेला दुआ घुरण सेखारिया छा सेखारियो रब अब्बे अम्मा जेला 15 पारो कुरान जो खोल अल्लाह ताला अब्बे अम्मा जेला दुआ घुरण सेखारी अल्लाह ताला अब्बे अम्मा जाडो गाल्हाण सेखारियो अल्लाह ताला अब्बे अम्मा जो अदब सेखारियो अल्लाह ताला अब्बे अम्मा सा सिले रहमी अख्तियार करण जो हुक्म दिनो अन्या तो के खुदा छा समझाए रब चवे तो पांजे अब्बे अम्मा ला जदे दुआ घुरी त हिय घुर रब्बिरहमहुमा ओ मुजा परवरदिगार मुझे अब्बे अम्मा ते रहम फरमाए कमा रब्बयानी सगीरा मौला जी नंढड़े लाको मुझे अब्बे अम्मा न मुते रहम कयो मौला अज तू भी मुझे अब्बे अम्मा ते ई रहम फरमा नंढड़े लाको अब्बो अम्मा औलाद ते की रहम कंदो आ जो उन जे गलतिन के निगलेक्ट करे छडींदो आ उन जे कमजोरन कोताहन के दिसी अण डिठो करे छडींदो आ मोजा दोस्त अजीज कंदे पंहिंजे ला ए फकीर अब्दुल मजीद आई मुरीद हुसैन पंहिंजे वडड़े ॾाॾी आई पंहिंजे अब्बे जे ईसाले सवाब जे ला दुआइया हिकड़ा कलमात चवराए करे हिकड़ी इज्तिमाई दुआ कराइण जो मुंहिंजा दोस्त अजीज हिकड़ो प्रोग्राम रथियो छो त मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो जंहिं भी जगह ते 40 कलमे वारा गॾु थींदा आहिनि उन्हनि 40 में कम अज कम हिकड़ो अहिड़ो ज़रूर हूंदो आहे जंहिंजे करे अल्लाह 39 जी दुआ भी कबूल करे छॾींदो कम अज कम हिकड़ो वधिक केतरा भी थी सकन था हिते भला मां तो गुनहगार सही तवां में केतरा अल्लाह जा नेक सालिह बाना वेठा हन हथड़ा खणदासी गडजी करे अल्लाह पांजे महबूब जे सदके मियां मुरीद हुसैन आई अब्दुल मजीद जे डाडी उन जे बाबा जी त मगफरत इंशाअल्लाह फरमाइंदो पर जेतरा आया हूं उनन के रब खाली मोटाइंदो जवाब दियो खाली मोटाइंदो बहानो रहमत खुदावंदी बहाना में जोयत अल्लाह जी रहमत बहानो पई गोले जै के खुदा बख्शण चाहे तो छो त अल्लाह जी रहमत जने वसंदी आ कदे थियो आ त गुलन जे मथा वसंदी हुजे कंडन ते न वसंदी हुजे जवाब
कॾहिं ईअं थियो आहे ख़ुदा जी रहमत जॾहिं वसंदी आहे गुलनि ते बि वसंदी आहे त कंडनि जे मथां बि वसी वेंदी आहे। मुंहिंजो अल्लाह जॾहिं महिरबानी कंदो आहे नेको कारण ते कंदो आहे त मूं जहिड़नि गुनाहगारनि ते बि अल्लाह महिरबानी करे छॾींदो आहे। त मुंहिंजा दोस्त हिन सॼे प्रोग्राम जो मक़सदु वालिदैन जो अदब, वालिदैन जी ख़िदमत, उन्हनि जे लाइ दुआ। अगरि अबू अमा ज़िंदह आहिनि तॾहिं बि उन्हनि जे सिहत आफ़ियत लाइ हर टाइम ते दुआ घुरो। अगरि अबू अमा दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जे बख़्शिश लाइ दुआ घुरो। इन दुआ जे लाइ दुआ जो हुकुम आहे क़ुरान में, माना अबे अमा लाइ दुआ घुरण फर्ज़ियत में शामिल आहे। हाणे इन दुआ घुरण जो आसान में आसान तरीक़ो कहिड़ो आहे? भला जे हूअं तूं मसरूफ़ आहीं ॾाढो, कारोबारो अथई, ज़मींदारी अथई, वग़ैरह 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 वग़ैरह, ॾाढो मसरूफ़ आहीं, भला हिकिड़ो कमु कर, निमाज़ 5 वक़्त पढ़, तुंहिंजी ऑटोमेटिक दुआ थी वई। कीअं दुआ थी? पढ़ियल हीअं अणपढ़ियल। जॾहिं निमाज़ में सलाम खां पहिरीं क़ाइदे में माण्हू वेहंदो आहे, अतहियात खां पोइ दुरूद, दुरूद खां पोइ दुआ कहिड़ी पढ़बी आहे? रब्बि जअलनी मुक़ीमस्सलात व मिन ज़ुर्रियती, तुझे ला भी दुआ, तुझे औलाद ला भी दुआ। और रब्बना व तक़ब्बल दुआ, ओ दुआउन जा कबूल कंदड़ परवरदिगार। रब्बना गुफ़िरली, मौला मुखे तो माफ़ फरमा, वल वालिदैय, मौला मुझे अबे ऐं अम्मा खे भी माफ़ फरमा, वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब, मौला क़यामत ताईं अचण वारनि ईमान वारनि खे मुआफ़ फरमा। निमाज़ बि अदा थी वई, दुआ बि रब जे दरबार में थी वई। तोखे त पढ़ण नथी अचे न दुआ, पेश इमाम जे पोइ जे पुठियां हिन इमाम जे, इमाम पढ़ी छॾी, तुंहिंजी दुआ अदा थी वई। चओ इंशा अल्लाह ताला निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़ंदासीं। पढ़ जे लाइ सब को पंहिंजे लाइ पढ़ंदो, कोई कंहिंते थोरो नथो करे, कोई कंहिंजे क़बर में न वेंदो, सब को पंहिंजे अमलनि जो जवाबु पाण ॾींदो। मुंहिंजा दोस्तो इस्तग़फ़ार सां इस्तग़फ़ार कयो, अल्लाह जी निमाज़ पढ़ो। निमाज़ ऐं इस्तग़फ़ार खां वधीक जेको अहम कमु आहे उहो कहिड़ो आहे? मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि, फ़क़ीरो जिते वञो अल्लाह जे मख़लूक खे इहो दर्स ॾियो त अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत कयो। बेशक निमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ आहे, लेकिन इन फ़र्ज़ खां वधीक हिकिड़ो ॿियो फ़र्ज़ आहे, उहो कहिड़ो आहे? कंहिं मिस्कीन जी मदद कयो, कंहिं बेसहारे जो सहारो थियो। अहिड़ो जेको टुटल आहे उनखे थोरी टेक ॾेई मथे खण, तूं हुनखे ज़मीन खां 2 फुट मथे खण, अल्लाह तोखे अर्शन ताईं पहुचाए छॾींदो। ॿिए नंबर ते ही जेको दौर आहे ॾाढो ॾुखियो पियो हले। हिन दौर में भला जे घणी सखा नथा करे सघूं त हिकिड़ी सखा जो अॼु वाइदो कयो त सवली कंदासीं। कहिड़ी? मुरकण सिखो। अल्लाह जे मख़लूक ॾे निहारियो त मुरको। हिन दौर में खिलण महांगो थियो, जंहिं ॾे ॾिसो मोह ख़राब लॻो पियो आहे। पीउ पुट साम्हूं बदकिस्मती त ॾिसो, सच पुछो त ही अंदर भरियो पियो आहे। किथे आहे दोस्ती? घरों 4 दोस्त था निकिरनि होटलिंग जे लाइ, जॾहिं होटल ते पहुता कुर्सियूं 4 पियूं आहिनि, हो हुते मोबाइल में सुख लॻो पियो आहे, हो हुते 4 ई वेठा गॾु आहिनि पर गॾु आहिनि कोन। हो पंहिंजे धंधे ते, हो पंहिंजे धंधे ते, हो पंहिंजे 4 ई पंहिंजे धंधे ते चढ़िया वेठा आहिनि, हालांकि आया गॾु होटलिंग करण। मानी आॾो पई आहे, मैसेजनि जी हणहणा लॻी पई आहे, ओ मुस्लमानो, ओ मुस्लिम, सभु कुझु छा थी रहियो आहे? तव्हां कॾहिं बि इहो नथा सोचो इहा शइ जो इस्तेमालु ज़रूरी आहे, लेकिन ज़रूरत आहर इस्तेमालु कर। किथे इन जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुज़र असरात केतिरा आहिनि। अॼु जा नौजवान या कन ते पई आहे, मां त मौलवी माण्हू राति ॾींहं पियो हलां, ख़ुदा जो कसम रोडनि ते ॾिसंदो हा, नौजवान रोड ते सुता पिया, कन ते चढ़ी पिया, मथों गाॾी बीहारे ट्रां ट्रां ट्रां, नौजवान खे ख़बर ई कान्हे का। अड़े अल्लाह जा बाना मथे तो थी, इन मोबाइल तव्हांखे अंदाज़ो कोन्हे को त इहा जेका मोबाइल कलाकनि जा कलाक रखी कनि, मोटरसाइकिल जे हमरा हले पियो थो, मोटरसाइकिल हलाए पियो थो, हीउ कंधु लॻो पियो आहे, अंदाज़ो उनखे कोन्हे त हीअ तूं पंहिंजे हॾीअ सां केतिरो ज़ुल्म करे रहियो आहीं। जेको कलाकनि जा कलाक पैकेज करे कन ते रखी रहियो आहे, उनखे अंदाज़ो कोन्हे त हीअ चंडी जेका हले थी पई, हिन जो कनेक्शन जेको आहे उहो सयारती निज़ाम जेको आहे, मवासिलाती जेको निज़ाम आहे, उहो तुंहिंजे दिमाग़ जे नसुनि खे, तुंहिंजे हिन ब्रेन खे केतिरो डैमेज करे सघे थो, तुंहिंजे दिमाग़ जे ताक़त खे केतिरो मफ़लूज करे सघे थो। ओ ख़ुदा जा बाना मोबाइल जो इस्तेमालु कर, लेकिन मुनासिब इस्तेमालु कर, ओतिरो इस्तेमालु कर जेतिरी ज़रूरत आहे। जेको टाइम बचे थो अचे अमर जी ख़िदमत कर,
जेको टाइम बचे थो अबे जी खिदमत कर, जेको न रस्ते में मिले उनके अस्सलाम वालेकुम भी चो, खिली उनके अस्सलाम वालेकुम चो। मां पंहिंजी तकरीर ख़त्म थो कयां। अस्सलाम वालेकुम चो उनके जरूर, पर खिली पहुंचो। मुमकिन आहे हू कंहिं परेशानी में मुब्तला हुजे, मुमकिन आहे हू दुखारो हुजे, कंहिं दुख में परेशानी में अची रहियो आहे, तो रुॻी खिली हुनखे चयो पाजी अस्सलाम वालेकुम, की हाल है तुहाडा, ठीक है ना। थोड़ो तू मुरके अदा कहिड़ा हालनि भा ख़ुशि आहीं न, थोड़ो तू मुरके, तुंहिंजे मुरकण सां जेकॾहिं हुनजे चेहरे ते थोड़ी बि मुरक अचे वई, हुनजो ग़म हल्को थी वियो। ख़ुदा जो कसम मुंहिंजे अल्लाह खे ॾाढी ॻाल्हि वणंदी, मुझे मदीने जे साईं के ॾाढी ॻाल्हि वणंदी। इंसानियत जेका आहे इहा सभ खां वॾी इबादत आहे, पहिरीं इंसानियत आहे। अल्लाह फर्म हुकुम कहिड़ो आहे, हिकिड़े पासे नमाज थी पई हले, जुमे जी नमाज थी पई हले, फर्ज़ पेश इमाम पढ़ाए रहियो आहे, ॿाहिरों दाह थी थिए त वारो कयो मूंखे बचायो, वारो कयो बचायो। शरीयत छा थी चवे, नमाज टोड़े हुनखे बचायो या नमाज कंटिन्यू कयो, छा थी शरीयत चवे, नमाज टोड़ियो, नमाज टोड़ियो, हुनजी ज़िंदगी बचायो, छो त ज़िंदगी वई त वरी कान थी सकंदी, नमाज वई त वरी थी सके थी। इन करे इंसान जी ज़िंदगी अहम आहे, इंसान जी ज़िंदगी जो कदर कयो। अगर तू कदर ॿिए जो न कंदे त पोइ तुंहिंजो कदर बि कोई न कंदो। याद रखी छॾ, सरेह काही थई न फुटी कोन खणंदे, फुटी काही थई कमद कोन खणंदे, कमद काहियो थई त तिर कोन खणंदे, जेको काहियो थई उहो ई लुणो पवंदो। इन करे अचो त पंहिंजे अंदर में अल्लाह जे मखलूक जो हिकिड़ो दर्द रखूं, अल्लाह जे मखलूक जे लाइ प्यार रखूं, अल्लाह जे मखलूक जे लाइ हमदर्दी रखूं। पोइ करे केतिरो बि सघूं, भला घणी नथा करे सघूं, रुॻी दिलि में कंहिंखे तकलीफ़ आई आहे एतिरो चऊं यार फलाणे खे तकलीफ़ आई आहे, या अल्लाह इन जी तकलीफ़ दूर फरमा, एतिरो त करे सघूं था। जवाब ॾियो, एतिरो त करे सघूं था न, उनजी तकलीफ़ दूर न कईसीं, उनजी मदद न वञी कईसीं, भला एतिरो त कयूं, पंहिंजे रब खां दुआ त घुरूं। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो, मुंहिंजो अल्लाह फरमाए थो, ए ॿिए जे लाइ दुआ घुरण वारा, तो मां रब खां ॿिए जे लाइ मुसीबत जे छोटकारे जी दुआ घुरी आहे, मां रब उनजी मुसीबत दूर पोइ थो कयां, पहिरीं तुंहिंजूं मुसीबतूं दूर करे थो छॾियां। अल्लाह जे दरबार में सवाल आहे त मुंहिंजो करीम रब मूं गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला में अब्दुल मजीद ऐं मुरीद हुसैन जी ॾाढी साइण हुनजे बाबा साईं जी मग़फ़रत फरमाए। जेतिरा आया हूं सभिनी खे अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हिकु भेरो अलहम्दु कुझु कुल शरीफ़ पढ़ो त दुआ पढ़ो। बिस्मिल्लाह।